बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमाइन। असां चवंदो न रब्बि ज़िदनी इल्मा। रब्बि ज़िदनी, ज़िद माना वधाइण। ठीकु आहे न। ऐं ज़िदनी माना वधाए मूंखे। ज़िदना माना वधाए असांखे। छा में? इल्मन, इल्म में। अजमैन माना जमा, सभिनी खे। इंशा अल्लाह ताला अल्लाह पाक असांजे इल्म में इज़ाफ़ो फरमाए। ऐं पोइ जेकॾहिं क़ुर पाक जो इल्मु अचे त अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। सूरह बक़रा जो सिखण जो सिलसिलो हले थो पियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अॼु असां सिखंदासीं आयत नंबर 282 ऐं रुकू शुरू थींदो 39। ऐं रुकू शुरू थींदो मतिलबु इहो आहे त हीअ 282 बि रुकू 39 में आहे। हिन में हिकिड़ी ॿी आयत ईंदी 283, उहा बि हिन रुकू 39 में आहे। रुकू 39 में 2 आयतूं आहिनि। असां अॼु फ़क़ति 282 हिकिड़ी आयत कंदासीं। ठीकु। ऐं इहा छाजे बाबति आहे? कर्ज़ बाबति आहे। हिन में मेन टॉपिक कर्ज़ आहे इंशा अल्लाह ताला। तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे या तव्हां पोइ को स्लाइड ॾिसे वञी करे त ॾिसो, ही आयतूं हुयूं 243 खां वठी 245। मिन माना खां, इला माना टु, ताईं 245 ताईं, 243, 44, 45। हुन में इहो आयो त अल्लाह खे कर्ज़ु ॾिजे सुठो, हसन, सुठो कर्ज़ु, है न। ऐं ॿियो, रिज़्क़ जी कुशादगी ऐं तंगी जेका बि आहे न, उहा ख़ुदा जे हथ में आहे। इहो ज़िक्र आयो हुयो। वरी कुझु असांजूं ॿियूं आयतूं हे हुयूं जेके, यानी 261 खां 266 ताईं। उहो में इनफ़ाक़ जो ज़िक्र आयो, यानी ख़र्च कयो। इनफ़ाक़ हिकिड़ो हूंदो आहे निफ़ाक़। निफ़ाक़ माना वेछो, फ़र्क़ु अची वञे जंहिंमें। ही इनफ़ाक़ आहे। इनफ़ाक़ माना ख़र्च करणु। सम्झो न। छा हूंदो आहे त रूट लेटर साॻिया ई हूंदा आहिनि, पर अरबी में इहो कमाल आहे, हिकिड़ी रूट लेटर मां काफ़ी लफ़्ज़ ठहनि था पिया। जीअं नून फे, ये नून ऐं फा ऐं काफ़ हूंदो न, इन मां निफ़ाक़ ठहियो त थींदो वेछो, फ़र्क़ु। ऐं जेकॾहिं हिन अलिफ़ सां ठाहियोसीं, इनफ़ाक़ करे छॾियोसीं, त इनफ़ाक़ माना ख़र्चु करणु। अहिड़े नमूने सां ॿिया बि लफ़्ज़ ईअं ठहंदा आहिनि ग्रामर में। बहरहाल उन में ख़र्चु करणु कंहिंमें? अलाह जी वाट में। ऐं उन में हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आई त जॾहिं अलाह जी राह में ख़र्चु करण जी अहमियत हुई, उते अलाह पाक हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ क़ुर पाक में रखिया आहिनि जेके माण्हू खे सोचणु खपनि। कीअं? त सुठो ॻाल्हाइणु ऐं माफ़ु करणु बहितरु आहे। कंहिंखो बहितरु आहे? कंपेरिज़न आहे न। उन खां बहितरु आहे जंहिंमें अहिड़ो ख़र्चु कजे अलाह जी राह में जो ॿिए माण्हू खे ईज़ाइजे, मेणा ॾिजनि, थोरो रखिजे, अहसान जी उमेद रखिजे, वापसी जी उमेद रखिजे त मां हिन सां ही भलो कयो। हाणे भला जॾहिं मुंहिंजो वक़्तु आयो त भेणा ख़ुदा जी मारा पैस मूंखे ॿुधाईं बि कोन, हीअं बि न कीअं भेणा बेख़ैर आहे, सफ़ा असुल खिन ॿूटा, ऐं पंहिंजी इनेकियूं विञाइणंदी आहे। इहे लफ़्ज़ कंहिं माण्हू लाइ ॻाल्हाइणु। हज़रत इमाम हबूफ़ा हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि चवंदा आहिनि त हिकिड़े दफ़े कंहिं ॻोठ में वियो किथे, त उस ई ॾाढी, त माण्हू किथे भित जी छांव वठी बीह रहिया। हे उन छांव में न बीठो। त चयूंसि त साईं तव्हां नथा बीहो। चई त ॿुधाई त जेको आहे इहो, जेकॾहिं मुंहिंजो कर्ज़ु कंहिं थिया त मां सम्झां त इहो बि मथां व्याज में न अचे। मक़सदु त हिकिड़ी त व्याज जी आहे, ॿियो ईज़ा जे लाइ, माना जेको एतिरो ख़्यालु कंदो हूंदो उहो कंहिं माण्हू ते अहसान करे कंहिंखे ईज़ा ॾींदो न ॾींदो। एॾी तइलीम आहे हिन में। उन खां पोइ त माना सुठो ॻाल्हाइणु जेको आहे न, उहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका असांखे विसरियल हा आहे। हा, आयो अच्छा, आयो। उन खां पोइ हिकिड़ो मिंट साईं, मां हीउ तव्हांखे मां त रियाज़ साहिबु कयां थो पियो को होस्ट। ठीकु आहे। अच्छा, हाणे
ही आयतूं हुयूं 267 खां 73 ताईं, त अलाह जी राह में पोइ वरी हिदायत आई आहे छा ख़र्च कजे, किथे कजे, ऐं कीअं कजे। इन लाइ बि बाक़ाइदे जेको आहे सॼो उन में असां पढ़ियोसीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ठीकु आहे। हिनखे थोरो हिनखे कटे छॾियोसीं। ठीकु थियो। ॿियो हिकिड़ी अहम ॻाल्हि आई हुन में, अनफ़िक़ु मिन तय्यिबात, माना ख़र्च कयो छा, तय्यिब माना पाक शयुनि मां, पाक कमाई मां। ठीकु। त इहे ॾाढियूं अहम ॻाल्हियूं हुयूं। त इहे ख़र्च करण जी ॻाल्हि आई, कर्ज़ ॾियण जी ॻाल्हि अलाह खे। त 274 खां 81 ताईं जेको असां लास्ट टाइम पढ़ियोसीं, इन में पढ़ियोसीं त वापारु हलाल कयो अलाह, व्याज हराम कयो अथई। ठीकु आहे। ऐं ॿियो इहो बि ॾिठोसीं त कर्ज़दार खे सहूलियत ॾियणु खपे। जेकॾहिं ज़रूरत हुजे सफ़ा ऐं तव्हांखे कुशादगी हुजे त भले हुनखे कर्ज़ु माफ़ु करे छॾियो त अञा बहितर आहे। हाणे इहा ॻाल्हि ॾिसो, बैकग्राउंड जेको थियो आहे, हाणे ईंदो 282 कर्ज़ जे लाइ। पर ॻाल्हि इहा आहे सम्झण जी त व्याज थींदो आहे कर्ज़ या ओधर ते। जॾहिं अलाह पाक व्याज जी ॻाल्हि कई आहे त व्याज छाते थींदो आहे, कर्ज़ ते या ओधर ते। त बुनियादी ॻाल्हि कर्ज़ आहे। कर्ज़ पंहिंजे कंहिं ज़ाती रोज़मर्रा जी ज़िंदगी लाइ में ज़रूरतुनि लाइ वठी सघिजे थो पियो, कारोबार करण लाइ बि थोरे वक़्त लाइ वठी सघिजे थो पियो, टीघे वक़्त लाइ बि। पर कर्ज़ ॾिबो आहे कंहिं वक़्त लाइ, वरी वापसि वठिबो आहे न। कर्ज़ ख़ैरात त न आहे जो कंहिंखे ॾेई छॾी। त ॻाल्हि कर्ज़ जी आहे। त हाणे ही जेको रुकू आहे 39, उन में जेके ॿ हे आयतूं आहिनि 282 ऐं 83, इनखे चइबो आयात दैन। दैन माना कर्ज़, यानी कर्ज़ बाबति आयतूं। ऐं जेका हीअ आयत आहे न 282, हिनखे चवंदा आहिनि आयत दैन, कर्ज़ जी आयत। छो जो इहा वॾी क़ुर पाक जी ॾिघे में ॾिघी आयत आहे। 181 जेका हिन खां पहिरीं आई, उहा क़ुर जी लहण वारी आख़िरी आयत। 282 ॾिघे में ॾिघी आयत, ॿई सूर बकर में शयूं, 81 बि 82 बि। ठीकु थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त अॼु असां छा सिखंदासीं। असां सिखंदासीं इनशा अल्लाह ताला। पहिरियों त इनशा अल्लाह ताला खे सिखूं, जो अॻु में बि हिकिड़ो दफ़ा ज़िक्र करे चुका आहियूं त क़ुर पाक में 3 क़िस्मनि जा लफ़्ज़ थींदा आहिनि। फ़क़ति 3 क़िस्मनि जा यादि रखी छॾिजनि। हिकिड़ो हूंदो आहे हर्फ़। ठीकु आहे, हिते हर्फ़। ॿियो छा आहे, ही फ़िअल। ऐं ही टियों इस्म। हाणे इनशा अल्लाह जे लफ़्ज़ में इहे टई अची था वञनि। हर्फ़ माना जेकॾहिं, फ़िअल माना चाहियो, चाहिण जेको आहे इहो फ़िअल आहे, ऐं अलाह माना अलाह इस्म आहे। इहे 3 क़िस्मनि जा आहिनि। ऐं इनशा अल्लाह जो लफ़्ज़ यादि रखी छॾियो। असां सदाईं चवंदा आहियूं इहो लफ़्ज़ न विसरे। हिकु इनशा अल्लाह, ॿियो फ़ी सबीलिल्लाह। छो इनशा अल्लाह में इहे टई क़िस्म अची वञनि था जेके क़ुर पाक में लफ़्ज़नि जा क़िस्म आया आहिनि, हर्फ़, फ़िअल, इस्म। ऐं फ़ी सबीलिल्लाह में 2 क़िस्म जा जेके आहिनि कॉम्बिनेशन थींदो आहिनि। फ़ी सबील माना जारिन व मजरूर, सबीलिल्लाह मुदाफ़ मुदाफ़ इलैह। बहरहाल हलूं था पंहिंजी आयत ते 282। आयत छा थी चए 282? उहा थी चवे, ही ॾिसो पूरी पूरी आयत आई आहे। हाणे हिनखे हिननि कलरनि में करे तो हिनजो सॼो त नथा पढ़ी सघूं असां। अचो थोरो हिनखे तर्जुमो पढ़ो त सॼी आयत जी सम्झ अची वञे। ए उहे माण्हू, अलाह पाक कंहिंखे थो चवे, ए उहो माण्हू जिन ईमान आंदो आहे। ए उहे माण्हू जिन ईमान आंदो आहे, माना अलाह पाक कंहिंखे थो ख़िताब करे, कंहिं सां थो ॻाल्हाए, मोमिननि सां। जॾहिं मुआमिलो करियो पाण में, तव्हां ॾिसो, तव्हां कंहिंसां ॻाल्हाइबो आहे? तव्हां ॻाल्हाइबो आहे जेको साम्हूं हुजे। अदा तव्हां ही कयो, तव्हां ही न कयो, तूं अचु तूं न अचु, साम्हूं ॻाल्हाइबो आहे। हुन में तूं ऐं तव्हां हूंदी आहे। ऐं जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं न हू या उहे, उहो जेको माण्हू जंहिंजे बाबति ॻाल्हाइबो आहे, त 3 क़िस्मनि सां ॻाल्हाइबो आहे। या मां पाण लाइ ॻाल्हाईंदुमि तव्हां सां, दादा मां क्लास पढ़ायां थो, मां सबक़ु वठां थो, या मुंहिंजे बाबति ॻाल्हि आहे। ॿियो, मां जॾहिं कंहिंसां ॻाल्हाईंदो आहियां त तूं या तव्हां करे ॻाल्हाईंदो आहे, हुन सां साम्हूं ॻाल्हाईंदा आहियूं। ठीकु। ऐं टियों हूंदो आहे जंहिंजे बाबति ॻाल्हाइबो आहे। त हीउ अलाह पाक ॻाल्हाए थो साम्हूं, हे उहे माण्हू जिन ईमान आंदो आहे। हा, पोइ जॾहिं मामिलो करियो पाण में, केरु? तव्हां। छाजो? कंहिं कर्ज़ जो मुक़ररु कयल मुदत ताईं। तॾहिं लिखो उनखे।
ॾिसो लफ़्ज़ ॿुधिजो थोरो प्लीज़ ध्यानु ॾेई करे त लिखो उनखे। हिन में मां माना में का चेंज न कई आहे, जीअं वेबसाइट तूं खई आहे तीअं रखी आहे। इन जी सम्झाणी पोइ कंदासीं अॻिते आयतुनि जी, पर मक़सदु सम्झ में अची वञे पूरो जो पूरो। जॾहिं मामिलो कयो पाण में, तॾहिं तव्हां कंहिं कर्ज़ जो मुक़ररु कयल मुदत ताईं तॾहिं लिखो उनखे, ऐं अव्हां जे विच में लिखंदड़ खे इंसाफ़ सां लिखणु घुर्जे। जेको इहो कर्ज़ जे बाबति लिखे, कंहिं ॾिनो, कंहिं वरितो, केतिरे वक़्त लाइ, उहो उनखे लिखण वारे खे इंसाफ़ सां लिखणु घुर्जे। ऐं जीअं खेसि अलाह सेखारियो तीअं लिखंदड़ लिखण खां इनकार न करे। लिखंदड़ खे चइजे बाबा तूं महिरबानी करे असां लिखी थो, इनकार न करे। ऐं पोइ लिखणु घुर्जेसि, यानी हुन ते लाज़मी आहे त लिखे इहा ॻाल्हि, अलाह पाक जे तरफ़ां लाज़िम कयो आहे। ऐं जंहिं ते कर्ज़ु आहे सो मतिलबु बयानु करे, ऐं पंहिंजे पालनहार अलाह खां ॾियणु घुर्जेसि, ऐं मंझांसि कुझु न घटाए। केॾी हिदायत हिन में इहा आहे त जेको कर्ज़ु वठे थो पियो उहो ॿुधाए, उहो लिखाए दादा मां हे कर्ज़ु हुनखां एतिरो मां हेतिरे वक़्त में वापसि कंदुसि, ऐं इंसाफ़ सां करे। ईअं न त जेको आहे 1 लख रुपयो वरितई त चएसि मां 50,000 वरिता आहिनि, 80,000 वरिता आहिनि। न, ईअं न, इंसाफ़ सां हुनखे लिखाए ऐं घटि न लिखाए। पोइ जंहिं ते कर्ज़ु आहे सो जेकॾहिं अॿोझा हीणो आहे या बयानु नथो करे सघे, हा न, त संदसि संभालींदड़ को आहे वली जेको हुजे, उनखे वरी इंसाफ़ सां बयानु करणु खपे। उहो ॿुधाए मामिलो त केतिरो आहे। जेकॾहिं को माण्हू पाण नथो करे सघे त उनजे तरफ़ां कोई उनजो संभालींदड़ हुजे। ऐं पंहिंजनि मुस्लमाननि, हिते मुड़ुसनि लिखियलु आहे पर माना मर्दनि मां, ठीकु, मर्द जी ॻाल्हि आहे हिते, उहो मां तर्जुमे में सही कयो अॻिते हली करे, पर हिते मां ॿुधायो त उहो ई लिखियो आहे जीअं वेबसाइट ते लिखियलु आहे। त मुड़ुसु न थींदो, मुड़ुसु मुड़ुसु मर्दनि खे बि चइबो आहे, पर लिखणु खपे मर्दनि मां 2 गवाह, माना 2 शाहिद कयो। ठीकु, पोइ जेकॾहिं 2 मर्द न हुजनि, ॾिसो कानून छा थो चवे, 2 शाहिद हुजनि, पोइ 2 मर्द शाहिद हुजनि, 2 मर्द न हुजनि त पोइ केरु हुजे, 1 मर्द ऐं 2 औरतूं। ठीकु, उहे शाहिदनि मां जेके अव्हां खे वणनि, हाणे वणनि जो लफ़्ज़ु ग़लति आहे, इहो थींदो हिते जेके जिन ते तव्हां राज़ी हुजो। वणण जी ॻाल्हि न आहे त मूंखे इहो वणे थी या इहे थी वणे वरिता, न, इहो ग़लति लफ़्ज़ु आहे हिन में, हिन करे हिन जी करेक्शन कई आहे। बहरहाल वणनि माना पसंदि अचनि जेके, त बाबा हीअ भले शायदि हुजे, उन लाइ शायदि कयो, छो त उन्हनि ॿिन्ही मां, हाणे अलाह पाक जेकॾहिं हिकिड़े मर्द ऐं 2 औरतुनि जी जॾहिं ॻाल्हि कई आहे, त 2 औरतुनि जो सबबु ॼाणायो अथई त 2 औरतूं छो हुजनि। असांजा कुझु माण्हू न पंहिंजो अकुलु हलाईंदा आहिनि, त इहो कीअं थी सघे थो, ईअं न, महिरबानी करे पंहिंजे अकुल जे बजाए अलाह पाक जी हिकमत ॾिसो, उनखे सम्झण जी कोशिशि कयो। जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे त क़ुर जी आयत खे ग़लति न चओ। ईअं न आहे त को क़ुर में अलाह साईं ग़लति असांखे ॿुधाए छॾियो आहे, मसाला वधाए छॾिया अथई, या ईअं छो कयो अथई कंहिंसां नाइंसाफ़ी करे छॾी अथई, हिकिड़ो मर्द हुजे त वरी 2 औरतूं। न, अलाह पाक जिन में का हिकमत आहे, उहा असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। इनशा उहा सिखंदासीं, थोरो कोशिशि कंदासीं सम्झण जी। अलाह पाक चए थो 2 औरतूं इन जे करे जो उन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ी जेकॾहिं विसारींदी का ॻाल्हि, त उन मां ॿी खेसि यादि ॾियारींदी। ऐं जॾहिं शाहिदी जा सॼा वञनि त इनकार न कनि। हाणे माना शाहिदनि ते कहिड़ो हुकुम आहे अलाह जे तरफ़ां, त जिन खे शायदि मुक़ररु कयो वञे, उहे जॾहिं वक़्तु अचे शादी जो, न साईं मां त न बिज़ी आहियां, मां न ईंदो, मुंहिंजो कहिड़ो कमु, न, अचनि शायदी ते ॾियनि, निकार न कनि। ऐं उन जी मुदत ताईं थोरी या घणी, माना जेकॾहिं मुदत कर्ज़ जी थोरी आहे या घणी आहे, उन जे लिखी ॾियण खां न थकिजो। माना ईअं न थिए त यार मां जेके पैसा ॾियां थो लिखंदो थो वञा, हाणे हीअ त जेको आहे नंढड़ा आहिनि, जेको हाणे 50,000, इहो 25,000, हिनखे केरु थो पचे, इहो मां कोन थो लिखां, हाणे इहो महीने ॾेढ में वापसि कंदो, उहो ई भाव आहे, सभु कुझु आहे। ॻाल्हि छा आहे त अॻिते वरी विसरी थी वञनि ॻाल्हियूं, कंहिंखो बि न, त पोइ हिक ॿिए में बदगुमानी थी वेंदी आहे। अलाह पाक चए थो नंढड़ी मुदत जो हुजे या वॾी मुदत जो हुजे, बहितर आहे त उहो लिखिजे। ऐं ख़ासि तौर ते जेका इहा ॻाल्हि कयल आहे तफ़सीरुनि में, त पर्सनल लोन त पंहिंजी जाइ ते आहे, पर कॾहिं बिज़नेस लोन थींदा आहिनि। अदा मां ही तोखे ॾियां थो कमकार जे लाइ, पर 1.5 महीने खां पोइ तूं वापसि कंदे, ठीकु आहे न, 50,000, त पोइ उहे शयूं भले 1.5 महीने जो हुजे, भले यादगिरी हुजे, भले लिखणु खपनि। हाणे अलाह पाक चए थो पियो त इहो जेको लिखण जो हुकुम आहे, अलाह वटि इंसाफ़ खे तमामु वेझो आहे। अलाह पाक चए थो त इहो इंसाफ़ बराबरि आहे
हिन अलाह ऐं शादीअ लाइ बिल्कुलु बीहक वारो आहे। बीहक वारो माना हिकिड़ी शइ स्ट्रांग आहे। हिन शायदि ई उन ते ॼण आसान आहे जेको लिखियलु हूंदो, बजाए हिनजे यादि करे न न त 25 हुया, न न 25 हुया पर पोइ चयो हुई त मां तोखे 5 हाणे ॾींदुमि, 20 पोइ ॾींदुमि, माना ॻाल्हि गड़बड़ थी वई। लिखियलु हूंदो त यादि रहंदो। केॾी कुदरत अलाह पाक आसानी कई आहे मुआशरे में असां सभिनी जे लाइ। ऐं अव्हांजे शक में न पवण खे बि ॾाढो वेझो आहे इहा ॻाल्हि। त माण्हू शक में न पवंदो न, त छा हुयो, छा चयो मूं, छा ॿुधो हुयो न। हाणे अलाह पाक ॿी ॻाल्हि थो करे अॻिते वरी, पर जेकॾहिं अव्हांजो वापारु रूबरू हुजे, जो अवी हथों हथ पाण में पिया कयो, त उनजे लिखण न लिखण में अव्हां ते को गुनाह कोन्हे। माना ईअं न आहे त फॉर एग्ज़ाम्पल मां कंहिं दुकानदार वटि वियुसि, उन वटि मां सामान घर जो वरितो, मुंहिंजो थियो 4,000 जो, उहे ई 4,000 कढी मूं हुनखे ॾेई छॾिया, त पोइ हाणे लिखण जी ज़रूरत न आहे। अॼुकल्ह त दुकाननि ते हर शइ जूं रसीदूं मिलनि थी पियूं न, तव्हां भले पोइ वञी पर क़ीमत चेक कयो हुनजी। उहा ज़रूरत हुजे त हुन खां रसीद वठो, न त 4,000 तव्हांखे जेके ॾिना, त 4,000 रसीद जो ज़रूरत न आहे, तव्हां शइ ॾिनी हुनखे, शइ वरिती, ख़तमु। ठीकु। ऐं जॾहिं गिनो विकिणो या माना ख़रीद फ़रोख़्त जीअं चइबो आहे हुनखे, विकिणी का शइ या वठो ख़रीद कयो, त शायदि करियो ऐं लिखंदड़ ऐं शायदि खे न ॾुखो हुजे। ऐं जॾहिं बि को इहो माना ॾियणु वठणु थिए न, उनखे लिखणु खपे। वरी ॻाल्हि हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे हिते क़ुर पाक ॾिसो, का एस्पेक्ट न छॾियो आहे सम्झाणी जो। ऐं लिखंदड़ ऐं शायदि खे न ॾुखो हुजे। माना जेको लिखे थो पियो उनखे ईज़ाउ न ॾियो, उनखे न तकलीफ़ ॾियो, यार तूं हीअं न लिखियो, तूं हीअं न कयो, तूं हीअं अचु, हाणे 2 दफ़ा आयो लिखण तां न लिखाए, वरी 3 दफ़े अचु। माना ही घणी ॻाल्हियूं थी सघंदियूं ईज़ा जूं। ऐं शायदि बि तव्हां शायदि खे घुरायो, जेकॾहिं तव्हांखे को पैसा भरे अचे थो पियो, त बि हुनखे पैसा ॾिजनि न शायदि जे, कम से कम भाड़ो त ॾियोसि। की न न उहो बि न ते हुजे, त पोइ भला उहो ख़ैर में जॾहिं तव्हांजी शायदि ॾिए थो पियो, त हुनखे इहा तकलीफ़ त न ॾियो त भाड़ो बि पाण भरे अचे, कर्ज़ बि पंहिंजा अचे करे, सखर में अचे थो, हैदराबाद या कराची अचे थो पियो, या ॿी का ॻाल्हि थिए थी पई। अहिड़े नमूने सां ईज़ा न ॾिजे, या हुनखे घटि वधि ॻाल्हाइजे, तोखे मां चयो, तोखे हीअं थियो, तूं हीअं न यादि कयो, तूं त चइबो मां हीअं ॾाढो शादियूं कंदो, हाणे त ईज़ाइजे न। ऐं जेकॾहिं अहिड़ो कमु कंदो, पर जेकॾहिं ईज़ाइण वारो कमु कंदो, त अलाह पाक उनजी ॻाल्हि व्यक्त कई आहे कहिड़ी, त उहा अव्हांखे गुनाह आहे। अलाह पाक तइ करे छॾियो, ईज़ाईंदव शायदि खे या ईज़ाईंदव लिखण वारे खे। अलाह पाक ॿिन्ही ते हुकुम रखियो, त ॿिन्ही खे इनकार न करणु खपे, न लिखण वारे खे लिखणु खाऊं, न शायदि ॾियण वारे खे शायदि ॾियणु खाऊं। पर तव्हां ते असां ते जेको ॾियण वारो आहे कर्ज़ु, या जंहिं लिखायो कर्ज़ु, उन ते कहिड़ी शइ लाज़िम आहे, त शायदि ऐं लिखंदड़ खे न ॾुखोए। ऐं जेकॾहिं तव्हां उहो कमु कंदव, उनखे ॾुखायो, त पोइ अलाह पाक छा थो चए पियो, त ऐं अलाह खां ॾिजो, त पोइ उहा त गुनाह आहे, उहो ते गुनाह आहे। पोइ अलाह पाक चए थो अलाह खां ॾिजो, ऐं अलाह तव्हांखे इहे शयूं सेखारे थो। ऐं अलाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। अलाह ईअं न चयो त अलाह हर शइ ते क़ादिर आहे। अलाह हर शइ खे ॼाणंदड़ आहे, माना नियतुनि खे, मामलनि खे, हालतुनि खे ॼाणींदड़ आहे। तव्हां कहिड़ी हालत में आहियो, तव्हां कहिड़ी हालत में ॻाल्हायो था कंहिंसां, या कुझु चओ था पिया, इहे सभु शयूं अलाह पाक खे ख़बर आहे। अलाह अकबर। हाणे आयत खे सम्झण जी कोशिशि कयूं था पिया, त या इहो लज़ीन आमनू, आमनू केरु आहिनि? उहे मोमिन। तव्हां जॾहिं बि ॾिसंदव क़ुर पाक में, ही वाव जेको अचे, जॾहिं बि वाव जे अॻियां अलिफ़ अचे, तॾहिं मां हिनखे अलॻि अलॻि करे रखियो आहे, त इन जो जम जो मतिलबु हूंदो आहे। हिनखे वाव चइबो आहे, वाव जम जो। ऐं हिनखे अलिफ़ लाज़मी ॾियणो हूंदो आहे, हिनखे अलिफ़ फिकाया चवंदा आहिनि। पर इहो अॻिते हली भले सम्झिजे, पर तव्हां इहो लफ़्ज़ ॾिसी छॾियो क़ुर पाक में, इहा बि नॉलेज आहे न। त जॾहिं बि तव्हां वाव ॾिसंदव, हिन जे अॻिते अलिफ़ ईंदो, हीउ वाव जम जो आहे। ठीकु आहे। हाणे फ़क़्तबूहु, हे वाव जम जो आहे। ठीकु आहे। अलॻि वाव ईंदो, त उहा वाव ॿियो आहे, पर लफ़्ज़नि खां पोइ ई ॾिसो वाव आयो आहे। ठीकु आहे। अॻिते सम्झंदासीं कहिड़ा कहिड़ा जम आहिनि, माना हिकिड़े जे लाइ न आहे। मोमिनो आहे, हिकिड़ो मोमिन न आहे। मोमिन हुजे त आमिन, ऐं आमनू वाव अची वियो, त इहो जम लाइ आहे।
ए माण्हू जिन ईमान आंदो आहे जॾहिं मुआमिलो करियो पाण में तव्हां, हीउ जेको तव्हां जो लफ़्ज़ आहे न इहो तुम में आहे, तुम माना तव्हां कर्ज़ जो दैन, दैन चइबो आहे कर्ज़ खे अरबी में दैन चइबो आहे। दीन न चइबो, दीन आहे असांजो दीन आहे इस्लाम। दीन खे हीअ कसरा हूंदी आहे, हीअ दैन आहे, दैन। रिपीट कयो जेकॾहिं ॿुधे थो कोई बि त दैनिन, दैनिन माना कर्ज़, दैन। ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ अजलिम मुसम्मन फ़क्तुबु, अजल माना थींदो आहे मुदत, अजल मौत खे बि चइबो आहे। मौत छा आहे? ज़िंदगी जी मुदत पूरी थी वई, मौत अची वियो। अजल तॾहिं चइबो आहे अजल थी वियो, अजल थी वियो माना मुदत पूरी थी वई उनजी। फ़क्तुबु माना पोइ कातिब थींदो आहे, लिखण वारो, उनखे लिखी रखो। ही अजल जेको आहे तव्हां ॾिसो टे मानाऊं आहिनि, अजलिन मुसम्मन फ़क्तुबु। इन में अजलन माना मुदत, मुसम्मन माना मुक़ररु थियल, ऐं लिखो उनखे। ठीकु थियो। हे लफ़्ज़नि जो ग्रामर ईंदो पोइ, जंहिंखे शौक़ु हुजे सम्झे, जंहिंखे न आहे त परवाह न आहे। हाणे पोइ अलाह पाक चए थो ऐं लिखणु घुर्जे, वल यक्तुब, हीउ जेको आहे न लाम, हीउ जेको लाम आहे न हिन में ॾिसो ग्रामर सिखण जो फ़ाइदो कहिड़ो आहे। हिन में लाम इनखे चइबो आहे ताकीद, लाम में अमर, हुकुम आहे इहो माना। ऐं लिखणु घुर्जे, हीउ जेको घुर्जे अचे थो न, हिन लाम मां थो अचे। ॾिसो था, इहे ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। वल यक्तुब, न त चया वयक्तुब, उहो लिखे या घुर्जे, वल यक्तुब, ऐं लिखणु घुर्जे अवां जे विच में लिखंदड़ खे। ऐं हीउ लफ़्ज़ ॾाढो अहम आहे, बिल अदल, अदल असांखे ख़बर आहे इंसाफ़। लिखणु खपे छा सां? इंसाफ़ सां। वला यअब, ऐं न, ला माना न, ला नाफ़ी नाहिया चइबो आहे हिनखे। नाहिया माना मना करणु या कंहिं शइ खां झलणु। ठीकु आहे। ऐं न इनकार करे केरु लिखंदड़, त हू लिखे जीअं सेखारियो आहे अलाह, सो खेसि लिखणु घुर्जे। इहा छा त इल्मु कंहिंजे तरफ़ां आहे। जेकॾहिं हिकिड़ा माण्हू हुन ज़माने में हूंदा, लिखी न सघंदा, ॻाल्हाए त वेंदा, ख़रीदो फ़रोख़्त बि कंदा, हिसाबु कंदा, पर लिखणु न ईंदो हो हुननि खे। अॼु बि कहिड़ा माण्हू आहिनि काफ़ी लिखणु नथो अचे हुननि खे। त पोइ जंहिंखे लिखणु ईंदो हूंदो, उहो छा आहे? उहो अलाह जी नेमत आहे। उनखे कंहिं इहा इल्मु ॾिनो, महिनत पंहिंजी हूंदी, पर अलाह जी इनायत आई आहे। कमाल आहे। क़ुर पाक चए थो पियो त जॾहिं ॾिनो हुनखे अलाह पाक आहे इल्मु, त पोइ अलाह पाक चए थो त उहो कर्ज़ जो मामिलो लिखण लाइ जेकॾहिं को हुनखे चवे, त हुनखे लिखणु खपे, इनकार न करे। पोइ को ख़ैर में करे सघे थो, को जेकॾहिं पैसा वठे त इन में को ज़िक्र कोन्हे आयल, तफ़सीरनि जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसजे त पैसा वठण में बि को हर्ज़ु कोन्हे, मुनासिब पैसा को वठी चए थो मां तव्हांखे लिखी थो ॾियां पंहिंजे टाइम जा, त हुनखे उजरत मिली वई। उजरत ॾियो, पर हुनखे ईज़ायो न, ईअं न लिखियलु आहे त हुनखे उजरत ॾियो या न ॾियो, ईज़ायो न। जेकॾहिं हू चए थो बाबा मुंहिंजो टाइम आहे, मूंखे लिखणो आहे, मां तोखे लिखी ॾियां थो पियो, पर जेकॾहिं को अधु कलाक जी जेका तहरीर लिखण जा चए त मां तव्हांखां 4,000 वठंदुसि, पोइ त उहो ज़ालिम थियो न। उहो त मलिके उहो ॿिए खे ॾुखाए थो पियो माना। अलाह साईं ख़ैरु करे। ठीकु। ऐं बयानु करे उहो जंहिंजे मथां हक़ु आहे। हक़ु कंहिं ते ईंदो आहे? हक़ु जंहिं कर्ज़ु वरितो, हाणे उन ते हक़ु आहे न, त उहो वापसि करे, त लिखाईंदो उहो। ऐं अलाह पाक वरी उनखे ईअं छॾे न ॾिनो आहे त की हिते हिते काफ़ी हो, वलयुम लिल अलाज़ी अलाए हक़ु काफ़ी थी वियो। भई जेके अलाह पाक अॻिते थो कयो, वल यतक़िल्लाह रब्बहू, ऐं डिॼणु घुर्जेसि उनखे अलाह खां। डिॼे अलाह खां, त पोइ छा न करे? वला, पोइ न करे, यबख़स मिन्हु शैअन, शैअन असां शइ वठंदा आहियूं न बाज़ार मां, मां शइ वठण थो वञा, नंढे हूंदे चवंदा त मां शइ वठी अचां। शइ अरबी लफ़्ज़ आहे। ॿारनि खे शइ वठी ॾियूं, अचो बाबा शइ खाओ। शइ में तव्हां कंहिंखे चवंदा आहियो, कॾहिं फ्रूट हूंदो आहे, कॾहिं मिठाई हूंदी आहे, कॾहिं भुॻड़ा हूंदा, कॾहिं मानी बि हूंदी, कॾहिं ॿी शइ बिस्कुट हूंदा। अचो बाबा अचो शइ खाओ। तव्हां ईअं छो था चओ त फ्रूट खाओ, ईअं छो था चओ त मिठाई खाओ? छो जो ॿ टे शयूं पयूं आहिनि न। शयूं माना शइ थींदी आहे का बि शइ, इन में का बि जो मतिलबु ईंदो आहे। त वला यबख़स माना न घटाए, मिन उन मज़ा शइ अन, कुझु बि न घटाए। जेकॾहिं जेको चयो अथई वठण वारो, जेको पैसा मिलिया आहिनि,
उहे पूरा ॿुधाए, वापसी करण जो केतिरो मुदत आहे पूरो ॿुधाए, उन खां पोइ कहिड़ी कंडीशन रखी अथई उहा बि पूरी ॿुधाए। जेकॾहिं चयो अथई 25,000 कर्ज़ु वरितो अथई ऐं चयईं त मां तोखे 20 माना त 5-5 हज़ार कर हर मोटाए ॾींदुसि महीने में, त उहो हुते लिखाए त इहो 5-5 हज़ार महीने महीने मोटाइण जो आहे, एतिरो मुदत जो कर्ज़ु आहे। ठीकु, अलाह पाक चए थो अलाह अकाउंट ॾिए न, ॻाल्हि इहा आहे। ठीकु आहे, तॾहिं अलाह जो त अलाह अली माला ॼाणंदड़ आहे। तव्हां भले ॿिए को लिकाए वेंदो का ॻाल्हि, अलाह को न लिकी सघंदी न। ॿियो हीउ ॾेखे ॾिसजो हीउ तरीक़ो छा लिखियलु आहे हिते, वल जुमिल जेको लाम आयल आहे न, इहो लाम वरी अॻिते ईंदो अलाह पाक एॾी ताक़ीद सां ॻाल्हियूं कयूं हिन में। ठीकु आहे, हीउ लाम अमर चइबो आहे हिनखे, रब माना हुन चइबो। ठीकु आहे, हिनखे हलूं था अॻिते। हाणे हिते ॾिसो, पोइ जेकॾहिं जंहिं ते हक़ आहे उहो बेसम्झ हुजे, भला हिसाब किताब में कचो हुजे, ॻाल्हाईंदो बि न हुजे, ॻाल्हाए न सघंदो हुजे, कारोबार बि कंदो पर ॻाल्हाए बि न सघंदो हुजे, या कमज़ोर आहे, कुराड़ो आहे, कॾहिं विसरेसि थी, कॾहिं यादि थी अचेसि, कॾहिं सम्झ में ॻाल्हि नथी अचेसि, कर्ज़ु त वरितई पर हाणे हुनखे ॿुधाए छा, इहो बि विसरी थो वञेसि, अदा मां छाजे लाइ वरितो, बसि वरितो। अहिड़े नमूने सां का सिचुएशन हुजे काई बि, जो उहो हुजे जो ताक़त न हुजेसि जो बयानु करे सघे, त पोइ बयानु करणु खपे संदसि संभालींदड़ खे, जेको हुन सां गॾु हुजे, पुटु आहे, भाउ आहे, दोस्त आहे, जेको बि ज़ाल आहे, मुड़ुसु आहे, हा ठीकु, संभालींदड़ खे, वली खे। केरु आहे, छा लिखियलु आहे हिते, वली हू, हुन जो वली। वली छा थींदो आहे, वली संभालणु थींदो आहे, औरतुनि जा बि वली थींदा आहिनि न, संभालींदा आहिनि उहे हुननि खे। ठीकु आहे, ऐं कीअं हुनखे ॿुधाइणु खपे, वरी अलाह पाक लफ़्ज़ आंदो आहे त बिल अदल, इंसाफ़ सां। माना वली जेको आहे हुनजे ॾिसे हाणे कुराड़ो आहे यार, हिन 25,000 कर्ज़ु त वरितो अथई, हाणे हू अरबपति माण्हू आहे, हुनखे 5,000 जा फ़र्क़ु कोन्हे, 25,000 ॾेई हो त विसराए चई त हुन ते जीअं 25,000 ॾिनोसि, बाबा तुंहिंजी मर्ज़ी, जॾहिं ॾे मूंखे जीअं वणी तीअं लिखाए, मूंखे छॾे ॾे बसि, तोखे मिलिया न 25, तुंहिंजो कमु थियो न, हाणे जॾहिं तूं वापसि करे। ठीकु आहे, पर ॻाल्हि इहा आहे, पोइ इंसाफ़ वारो जेको आहे लिखाइणु खपे हुनखे, जेको हुनजो वली आहे, ईअं न त हाणे यार हाणे चयो अथसि त तूं जॾहिं ॾे हाणे लिख ई न, या हुनखे चयोसि बाबा इहे 10,000 या 15,000 20 25 जा 20 करे छॾ, या ॿी काई बि ॻाल्हि जंहिंमें नाइंसाफ़ी थी वञे, ईअं न करणु खपे। मामलात कहिड़ा बि थी सघनि था पिया, वक़्तु ईंदो आहे न, पोइ माण्हू विच में सोचींदो आहे यार हिनजो भलाई क्या आहे हिनजी, हाणे छॾीसि भला, न, अलाह ॼाणे थो भई इंसाफ़ करणु खपे लिखण में। ठीकु, ॿुधाइण में बि इंसाफ़ करणु खपे, लिखण वारे खे बि इंसाफ़ सां लिखणु खपे। वली हू माना हुन जो वली। ठीकु थियो, अॻिते हलूं था पिया। हाणे ॾिसो हिते छा आयो आहे, फल युम लिल, ओ लामे ताक़ीद आहे वरी हिते, लामे अमर, त पोइ बयानु करणु खपे, ही जेको खपे आहे न, उहो हिन लाम मथां अचे। पोइ माना युम लिल माना बयानु करणु खपे, फल युम लिल बयानु करणु खपे संदसि वली खे इंसाफ़ सां, हीउ जेको लाम आहे न, इहो अमर आहे, खपे बयानु करणु खपे, अमर इंसाफ़ सां, इहो अलाह जो हुकुम आहे। ऐं शाहिद करियो ॿ शाहिद, शहीदैन चइबो आहे, ॿ शाहिद। ठीकु आहे, अरबी में हिकिड़े जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे, ॿिनि जे लाइ अलॻि लफ़्ज़ ईंदो आहे, जमव जे लाइ अलॻि लफ़्ज़ ईंदो आहे, पर जमव ॿिनि ते न थींदो आहे। सिंधी में, अंग्रेज़ी में ॿिनि ते बि जमव थी वेंदो आहे, अरबी में ॿिनि जमव न हूंदो आहे। शाहिद करियो ॿ शाहिद, पंहिंजनि कंहिं मां, मर्दनि मां। मुस्लमान बहितर आहे, बहरहाल हीउ ज़रूरी न आहे, मुंहिंजे ख़्याल में हिन में को कानून आयल कोन्हे, तफ़सीरनि में वधीक ॾिसी सघिजे थो पियो, जेकॾहिं शायदि तव्हांजो नाम मुस्लिम थिए थो, हुन में कहिड़ो हर्ज़ु आहे। अलाह साईं लिखियो आहे मर्दनि मां, मर्द शायदि ते पोइ भले पोइ मुस्लमान न हूंदो त मुंहिंजे ख़्याल में अलाह आलम, पर को फ़र्क़ु न पवंदो, अलाह बहितर थो ॼाणे। ठीकु आहे, तफ़सीरनि ईअं लिखियो आहे, मां बि लिखियो आहे हुन में ईअं। पोइ जेकॾहिं न हुजनि ॿ मर्द, त पोइ हिकु मर्द ऐं ॿ मायूं, माना हिकु मर्द लाज़मी आहे। अलाह ईअं न चयो आहे त भला ॿ मर्द न मिलनि त पोइ 4 मायूं करे छॾियो, ईअं न। शाहिदी करणी आहे त हिकु मर्द, ॿियो बि मर्द, पर हिकु मर्द न मिले त हिकु मर्द लाज़मी, 2 औरतूं। ठीकु थियो,
ये ॾिसो न क़ुर पाक जो वाज़िब असां वटि कानून मिलियल आहे। शायदि ई कनी असां घणा शायद कंदा आहियूं। मां त मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में मां सम्झां थो को एकड़ बेकड़ को मामिलो कयो हूंदोसीं त असां शायद बीहारिया हूंदासीं, लिखिया हूंदासीं। न त मां त सम्झां थो असां ज़बानी मामला हलाया आहिनि, घणेई हज़ारे मामला ज़बानी हलाया। कोशिशि करणु खपे ऐं हिन में काफ़ी शयूं बेसारियूं थियूं आहिनि। कॾहिं ॾियण वारे चयो दादा ठीकु आहे भला छॾ थी सघे थो। ऐं मुंहिंजो असांजो हुयो कि मां सम्झो 10,000 वरिता त मां पैसा वापसि कंदो वियुसि। मूंखे पंहिंजो यादि आहे, पंहिंजी ज़ाती ॻाल्हि आहे मुंहिंजी। हाणे उहे या 1,000 घटि ॾिनो हुयो, या हुन चयो त मूंखे घटि मिलियो आहे, या मूं चयो त मां तोखे पूरा ॾेई चुको आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही में ॿ सूरतूं थी सघनि थियूं पयूं। अदा या त मां 1,000 हुनखे वधीक ॾियां त पूरो थिए बाबा हाणे पूरा मिलिया, या हो चए दादा मां ठीकु आहे 1,000 छॾियो, तूं सही आहे मां ग़लति आहे, पर अंदर में ख़लश रहंदी त मूंखे 1,000 पूरो न मिलियो। या मां चवंदुसि यार मां ॾिना पूरा हुया भेण, लिखियो कोन विसरी वई, मुंहिंजो 1,000 मथे हुन ॾे हली वियो। ॿारनि में ॻाल्हि आहे, को फ़र्क़ु कोन थो पए 1,000 हुन ॾे वियो मां ॾे वियो, उका ॻाल्हि कोन्हे, पर ख़लश रहे थी पई। लिखणु बहितर आहे। त ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक फरमाए थो त ॿ मर्द न त मर्दूं ऐं ॿ औरतूं जिन सां तव्हां राज़ी हुजो। लाज़िम कोन्हे की अलाह पाक ते कंहिंखे खणो, जिन सां राज़ी अदा हे मुंहिंजे तरफ़ां आहे। पर जेकॾहिं ॿियो माण्हू जंहिंसां मां कर्ज़ु वठां थो या जेके ॾियां थो पियो उहो हिन में राज़ी न आहे, त पोइ चवंदा न हिकिड़ो मुंहिंजो इहो आहे भला तूं ॿियो तूं पंहिंजो ॿियो आण कोई शायदि। पोइ ॿ शायदि तॾहिं त थींदा। ॿिन्ही ते ॿई राज़ी हुजनि, कर्ज़ु ॾियण वारा वठण वारा, त ॾाढो सुठो। ये न त हिक हिक ते राज़ी हूंदा तॾहिं बि ठीकु आहे। हाणे हिकु मर्द न त ॿ औरतूं, उहे बि जिन ते तव्हां राज़ी हुजो। हुननि खे शायदि की हुन लाइ त जे गुमराह थिए हिननि मां। हाणे जेको अॻु में लिखियोसीं न वैसारो, कॾहिं कॾहिं ॾिसो अलाह पाक जी हिकमत थोरी सम्झण जी कोशिशि कयो हिते। छड़ो वैसारो न हूंदो आहे। औरत फितरत असांजे मुआशिरे में थोरी कमज़ोर त आहे न। कंहिं धमकी ॾिनी मर्द खे, थी सघे थो उहो बि शादी ते न अचे, न अचिजांइ, फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल था खणो फ़क़ति सम्झण जे लाइ। पर जेकॾहिं चवंदो मां ईंदुसि, तूं केरु थींदो मूंखे धमकाइण वारो, मां ईंदुसि। ॿ मर्द हूंदा त फर्स्ट क्लास, ॾाढो बहितरु। पर जेकॾहिं हिकिड़ी ॿ मां औरतूं आहिनि ऐं हिकिड़ी औरत हुजे हुनखे धमकी ॾिजे, एॾा माण्हू बेईमान वेठा आहिनि, कॾहिं ॿारनि जी धमकी, कॾहिं ॿी का धमकी, पोइ तव्हांजा ससु औरत हिमत करे सघंदी? या हिकु औरत आहे हुनखे मुड़ुसु इजाज़त नथो ॾे, न न वञ तूं, हाणे काॾे वञे औरत, पंहिंजे बसि त न आहे पोइ वरी। या ॿार नंढड़ा आहिनि, शादी लाइ काॾे ट्रेवल करे वञिणो आहे, त भई नथी वञी सघे, हुनखे प्रॉब्लम आहे, को प्रेगनेंट आहे। औरत सां कोई बि हिकिड़ो मसइलो थी सघे थो पियो, त जेकॾहिं उहा न वञी सघे त ॿी औरत त हुजे। या अञा बि ॿई औरतूं जेकॾहिं पॉसिबल आहे वञनि त ॿई पाण में गॾु हूंदियूं, ताक़त हूंदी उन्हनि जी, वञी करे ॾियनि। केॾो हिकमत जूं ॻाल्हियूं डिटेल में वञिजे त अञा घणी हूंदियूं। पर असां वटि छा आहे, क़ुर पाक जी आयत आई, हिकिड़ो मर्द ॿ औरतूं, हा पढ़ी हिकिड़ी आयत कोन्हे, हाणे बहस शुरू थी वेंदा। ॾिसो न क़ुर पाक में साईं तव्हां इहा आयत पढ़ी आहे, हिकु मर्द ॿ औरतूं, माना औरत खे घटि कयो वियो आहे इस्लाम में। तव्हां चओ था त बराबरी आहे, वधीक छा ॻाल्हाइजे। पंहिंजो अकुल क़ुर पाक ते हलाइण जे बजाए क़ुर पाक खां विज़डम वठिजे। हिकमत आहे क़ुर पाक में, छड़ो इल्मु न आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तव्हां हुक्म जेको आहे सूरत हिन में मुंहिंजे ख़्याल में अंबिया में अलाए किथे आहे, सूरत आल इमरान में, ऐं त नंबर मूंखे यादि कोन्हे। रसूलनि जा जेके ड्यूटियूं आहिनि उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ अलाह पाक फरमायो आहे त तव्हां इन्हनि ते क़ुर जी आयतूं पढ़ो था ऐं इन्हनि खे हिकमत सेखारियो। हिकमत हिकमत ॾिबी आहे इन में, कोशिशि करे। क़ुर पाक छा आहे, क़ुर हकीम आहे, हिदायत बि आहे, हकीम आहे। हकीम जे मथां असां पंहिंजूं जेको आहे सोचूं रखूं, पंहिंजो इल्मु मथां रखूं। पढ़ी कल्ह शुरू कई आहे आयत हिकिड़ी, ॿ आयतूं पढ़ी वञि। हाणे साईं अलाह जे कलाम ते वेही बहस ते, त हिन में त जेको आहे औरत सां त ज़्यादती आई आहे। त इन करे क़ुर मां हिकमत वठिजे, सम्झिजे क़ुर पाक जी आयतुनि खे, कमेंट करण जे बजाए, एतिराज़ करण जे बजाए कोशिशि कजे त हुनखे सम्झिजे, इंशा अलाह ताला। ठीकु थियो इहा ॻाल्हि। हाणे हीउ जेको आहे इहदा हुमा जेको आयो आहे न हिते, इहदा हुमा, हुमा ॿिनि लाइ ईंदो आहे। माना हिकिड़ो हूंदो आहे अहद, माना हिकु, उहो मर्द लाइ हूंदो आहे, कुल अल्लाह अहद। ऐं मोनिस लाइ ईंदो आहे इहदा। इहदा माना हिकु, अहद माना हिकु,
इहदा माना हिकु मुनस लाइ। हाणे ही ॾाढो कमाल जो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे जेको हिननि जेको मुफ़सरनि किन घणनि लिखियो आहे न तर्जुमो जे करे त विसारे थी। नौमान अली तव्हां ॿुधो हूंदो, उनजो बि तव्हां लेक्चर ॿुधो त उहो चए थो त विसारण जे बजाए लिखणु खपे गुमराह थियणु, जेको भला दौलीन में न आयो आहे त जेके गुमराह थी वेंदा आहिनि रस्ते तो हटी वेंदा आहिनि। हा इहा ई ॻाल्हि आहे थी, इन करे औरतुनि लाइ विसारो ज़रूरी न आहे, त थी सघे थो न बि विसरे, पर गुमराह थियण में ॿ टे शयूं ॻाल्हियूं आहिनि, माना हटे वञे, कोई बि सबबु थी सघे जो शादी त न अचे, इन में इहा ॻाल्हि आहे त दिलि क़ुर पाक जे लफ़्ज़ में इहा ई त हिकमत आहे। विसारे जो लफ़्ज़ लिखियलु कोन्हे। विसारे जो लफ़्ज़ कहिड़ो आहे? सीन सां आहे कोई मुंहिंजे ख़्याल में, उन माण्हू विसारे छॾींदो आहे, पर उहो लफ़्ज़ हिते लिखियलु कोन्हे त दिलि हिन में घणी मानाऊं अची थी वञनि न, पोइ इन करे ॾाढो बहितरीनु क़ुर पाक लफ़्ज़ माशाल्लाह इस्तेमालु थिए थी, बहितरीनु ज़बरदस्त। ठीकु थियो। उन खां पोइ हलूं था पिया, इहो हिते थी वियो हेदाहुमा। ऐं न इनकार कनि शायदि जॾहिं सॼा वञनि, उन्हनि खे इनकार जी इजाज़त न आहे। शायदि थी वई हिकिड़ो दफ़ो, उनखे अचिणो आहे। ऐं न थकिजो ऐं न सुस्ती कयो, तस आमू या तस आमू, हे वाव ॾिसो था, कयो त असां जेकॾहिं हुजे सुस्ती करणु, तस अमू माना घणनि खे ई चए थो, उन्हनि खे मोमिननि खे त न सुस्ती कयो, हिकिड़े जी ॻाल्हि न आहे। ठीकु आहे। हाणे ही वाव आहे, हिन वाव जी ॻाल्हि कोन था कयूं, हे लफ़्ज़ ई हिकिड़ो आहे औ, हिन वाव लफ़्ज़ में शामिल आहे। औ माना या, ओ ही या। सग़ीरन थोरो नंढो, ख़बर अथव नंढो असां सग़ीर चवंदा आहियूं, कबीर माना असां वॾो चवंदा आहियूं। त वला तस अमू, न तव्हां थकिजो, त माना तव्हां, न त ही जेको ईंदो आहे न, त माना तव्हां, न तव्हां थकिजो या सुस्ती कयो उन जे लिखण खां, तोणी जो हुजे थोरी या घणी कंहिंजी उन कर्ज़ जी मुदत, इला अजली ही, उन जी मुदत, कंहिंजी मुदत, कर्ज़ जी मुदत। न थकिजो, पोइ बि लिखो, ला नाहीअ चइबो आहे हुनखे। हाणे इनकार थो करे न थकिजो, कंहिंखे ॻाल्हि शइ चए थी पई, अलाह पाक चए थो पियो न थकिजो, माना इहा ला जेका ईंदी, इहा नाहीअ चइबो हिनखे। इहो लिखण जो तरीक़ो इंसाफ़ वारो आहे अलाह वटि, ऐं बिल्कुलु सिधो ऐं मज़बूत आहे। इनखे चवंदा आहियूं असां जेको हीउ जेको लिखियलु आहे न, अक़सुद क़याम मां आयल आहे इहो, माना क़िस्त मां आया, सॉरी, क़िस्त माना इंसाफ़ सां, ऐं अक़वम हे क़याम मां आयल आहे। क़याम माना उथी बीहबो आहे न, जॾहिं माण्हू बीहल हूंदो आहे, बीठल हूंदो आहे न, मज़बूत हूंदो आहे, माना इहा शइ स्ट्रांग आहे, मज़बूत आहे, अंग्रेजी में चइजे अपराइट। शायदि इहा लाइ ऐं वेझो आहे उनजे त न पओ तव्हां शक में, सिधी सही ॻाल्हि आहे न, शक न पवंदो पोइ लिखण खां पोइ, सवाइ इन जे त तव्हांजो वापारु हुजे ॾेती लेती रूबरू, ॾेती लेती छा हुजे, रूबरू जो हुजे, पोइ छा आहे, पोइ न आहे को गुनाह अव्हां ते, छा लिखियलु आहे, जुनाह। हाणे यादि कजो, जुनाह जो लफ़्ज़ बि आयो आहे हिते गुनाह लाइ। गुनाह जो ॿियो लफ़्ज़ ईंदो आयत 283 में, उन में ईंदो इस्म, उनजो मतिलब बि गुनाह आहे। हाणे इहो डिक्शनरी में ॾिसबो इहो, मां कोशिशि कई, मूंखे अञा पूरी तरह नज़र न आयो आहे त जुनाह कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में आहे, इस्म कहिड़ी ॻाल्हियुनि में आहे, उन खां पोइ अॻिते ईंदो आहे वरी ज़ुनूब, ज़ंब, ज़ंब माना गुनाह, ज़ंब चइबो आहे गॾियल गुनाह खे, नंढा वॾा सभई उनखे ज़ंब चइबो आहे। पर जेको इस्म ऐं जुनाह आहे, इन में मुंहिंजे ख़्याल में उहो ज़ंब खां पोइ हिन में जेका डेफिनेशन आहे उहा ॾिसणु खपे। चैलेंज आहे, जेकॾहिं माना होमवर्क आहे सभिनी खे, ॾिसो अधी रुख़साना ॿुधो त सुभाणे फौरन इनशा ताला असांखे व्हाट्सएप ते मैसेज करे ॿुधाईंदी, या आदि सफ़िया ॿुधो, या आदा ज़ुल्फ़कार साहिबु भाउ ॿुधो, या आदा साईं कहंदो आहे साईं इक़बाल साहिब बि। इहा जेकॾहिं माना थी इनशा ताला, उन्हनि में कोई बि, या कोई बि असां दोस्त ॿुधे थो पियो, मार साहिबनि या ॿिया आहिनि, महिरबानी करे तव्हांखे जुनाह ऐं जॾहिं इस्म में फ़र्क़ु नज़र अचे त महिरबानी करे, ऐं ज़ंब में, त असां सां व्हाट्सएप ग्रुप ते शेयर कयो त असांजी नॉलेज वधंदी। ठीकु आहे। अलाह तक इला तख़्तबू आहे त भले पोइ तव्हां हुनखे न लिखो, ॾेती लेती साम्हूं आहे त न लिखो भले, वशिदु ज़ा तबायतुम, ऐं जॾहिं ऐं शायदि करियो जॾहिं गिनो ऐं हिकिड़ो कारोबारी मामिलो, जॾहिं बि का शइ ख़रीदो फ़रोख़्त थिए न, उनमें शायदि ज़रूरु हुजे। लिखणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर ही जेको आहे, जॾहिं तव्हां ॾेती लेती का कयो, कर्ज़ बर्ज़ न, ॾेती लेती कयो, त हुन में शायदि ज़रूरी आहे। ॾिसो था, ॻाल्हि सम्झो था हिते। हिते अची आहे त हीअं थोरी तक़रीबन हिकिड़ो टुकड़ो ईअं पूरो थियो त
माना शायदि लिखणु छो बहितर आहे? सवाइ इन जे जेकॾहिं तव्हांजो वापारु हुजे ॾेती ॾेती रूबरू वारी, त पोइ न आहे को गुनाह तव्हां ते, त न लिखो। हाणे हिते थोरो रुकिजी करे वरी अॻिते थी हले, वशीदु इज़ा तबा या तुम, तबा या तुम माना जॾहिं तव्हां ख़रीदो फ़रोख़्त कयो त शायदि ज़रूरु रखो। चांहि विकिणी, गाॾी विकी, का ॿी ॻाल्हि, अदा हेतिरा पैसा जा हेतिरा मिलिया। हाणे जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल भला बाक़ी पैसा पोइ ॾियणा आहिनि त तव्हां लिखो नथा, त बि कम अज़ कम शायदि त हुजे। ठीकु। हाणे ऐं न पहुचाए नुक़सानु लिखंदड़ ऐं न शाहिद खे, माना कोई बि हुनखे नुक़सानु न पुॼाए लिखंदड़ ऐं शाहिद खे। ऐं जेकॾहिं तव्हां कंदव अहिड़ो कमु त पोइ उहो गुनाह जो अमल आहे। हाणे हिते हिनखे फुसूक लफ़्ज़ आयो आहे गुनाह लाइ। ऐं फिसिक वरी ॿियो आहे। फिसिक आहे माना हक़ तो फिरी वञणु, उहो आहे फिसिक। उहो गुनाह अहिड़े क़िस्म जो आहे जो तव्हां हक़ खां फिरी वियो। बहरहाल इन फिस्क खे बि माना सम्झी सघिजे थी इन्हनि सभिनी खे गॾे करे इनशाला। ऐं हीउ ॾाढो ज़बरदस्त लफ़्ज़ आहे युदार। ऐं नवान अली खान जो चवणु इहो आहे त हिन में ॿ ॻाल्हियूं अची थी वञनि। कुझु इंसानु तफ़सील त करे थो हिकिड़ी, पर हक़ीक़त में अलाह पाक जी तरफ़ तव्हां ॾिसंदो त ॿ ॻाल्हियूं आहिनि। याने न पहुचाए नुक़सानु लिखंदड़ ऐं न शाहिद। हाणे उन्हनि खे बि नुक़सानु न पुॼाइजे, ऐं जॾहिं त शाहिद ऐं लिखंदड़ वारो हुननि खे नुक़सानु न पुॼाए, इहो ॿिन्ही तरफ़नि इस्तेमालु थींदो। वाह वाह सुभाणे अलाह। इहो फेल अहिड़ो आहे ज़बरदस्त क़िस्म जो, हिन में ॿई तरफ़ इस्तेमालु थींदो आहे। आख़िरी आयत आहे वतकुल्ला। ॾिसो त हीअ आयत ख़तमु किथे थी थिए। मां त सम्झां थो सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे त एॾी माना तदबुर कजे जेकॾहिं, त हिन में कमाल आहे क़ुर पाक जे हिकमत जो। इहा सॼी ॻाल्हि करण खां पोइ अदल सां ॻाल्हि करणी आहे। लाज़मी शयूं ॻाल्हि की अलाह पाक आख़िर में कीअं थो आयत खे ख़तमु करे। वतकुल्ला, अलाह खां डिॼो। तिने माण्हू अलाह खां डिॼंदो न, त पोइ इहे बेईमानी जा रस्ता न ॻोल्हींदो, नंढे फ़ाइदे खे न ॾिसंदो। जेकॾहिं 25,000 जो कर्ज़ु वरितल आहे त ॾंडी हणी करे 20,000 न कंदुसि। अलाह खां डिॼंदो न। माण्हू को त कंहिंखे भउ न थींदो आहे, परवाह न थींदो। अलाह खां डिॼो। ऐं अलाह अव्हांखे सेखारे थो, कुम माना अव्हांखे सेखारे थो, साम्हूं त ॻाल्हि आहे छा अव्हांखे सेखारे थो, इहा तालीम आहे। वल्लाह बिकुल शइ अलीम, अलाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़। ॻाल्हि ख़तमु थी इंशा अलाह ताला। हुन खां पोइ हिते हलूं था पिया पाण थोरो, जेकॾहिं आयत जो जिते मफ़ो समरी कढूं हिनखे इनशा पंहिंजो टाइम थियण वारो आहे। कर्ज़ जी ॾेती लेती लिखणु फ़र्ज़ु आइन आहे या किफ़ाया चइबो आहे हिनखे, इन जो मां अञा कंफर्म कंदुसि। पर किफ़ाया ईअं थींदो आहे, जीअं जनाज़े नमाज़ आहे न, फ़र्ज़ु किफ़ाया आहे। माण्हुनि ते पढ़णु लाज़मी आहे, मूं ते बि लाज़मी आहे। पर जेकॾहिं तव्हांजे पाड़े में माण्हू खे 2 टे 4 गॾिजी पढ़नि था पिया, त पोइ फ़र्ज़ु सभिनी तां लही वेंदो। इहो ई अहिड़े क़िस्म जो लिखण वारे जो बि जेतिरो फ़र्ज़ु आहे, यानी लिखणु त फ़र्ज़ु आहे न। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको लिखाइण वारो आहे न, उन ते उहो फ़र्ज़ु कीअं थींदो, त जेकॾहिं मां लिखी सघां थो, ॿिया लिखी सघनि था पिया, त जेकॾहिं ॿिनि ॿियनि मना कई, मां लिखियो त ॿियनि जो फ़र्ज़ु लही वियो। काउन ते बि कोन ईंदी को सुवाल जवाबु। सभिनी खे मना न आहे करणी। जेको कर्ज़ु वठे उहो लिखाए इंसाफ़ सां, लिखण वारो लिखे इंसाफ़ सां। अलाह खां डिॼणु खपे ॾेती लेती में। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं पिया, पर हुन खां पहिरीं हिकिड़ी ॿी ॻाल्हि। हीअ हदीस मुबारक आयल आहे त इन में इहो आहे त जेको लोन वठिजे कर्ज़ु, उहो मोटाए ॾियणु लाज़मी बि आहे। ऐं हुन खां पोइ नबी करीम सां हदीस मुबारक आहे, हिन में इहो तव्हां पढ़ी ॾिसजो भले का PDF में, टाइम कोन्हे का असांजो वधीक। त बहितर करे मोटाइणु अञा सुठो आहे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो उठ कंहिंखां वरितो हो कर्ज़ ते, त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरफ़ उठ आया कुझु किथां बि सदके वग़ैरह मां, त पोइ सदको नबीन त न आहे, माना ख़ैर मूं किथां आया हूंदा। हीउ सदको लफ़्ज़ु लिखियलु आहे। सदको माना ख़ैर आहे। सदके जो लफ़्ज़ु उहो न आहे जेको असां सम्झंदा आहियूं। ठीकु आहे, सदाईं उहो न हूंदो आहे जेको मुसीबत टारे। ठीकु। इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ ऐं शहीदनि जे लाइ सदको न आहे, ऐं ज़कात बि न आहे मुंहिंजे ख़्याल में। अलाह आलम, बराबरि ॾिसबो। हाणे ॻाल्हि ज़कात बि न आहे। यस। त उठ जॾहिं आया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं असाबी सगोर खे फरमायो त तव्हां हीअ उठ खणी करे हिनखे वापसि करे अचो हिते कर्ज़ में। त हू मोटी आयो वापसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां त जेको उठ वरितो आहे, हीउ जेको आहे, उन खां त सभु बहितरीनु न पिया आहिनि। 6 सालनि खां मथे जी उमिरि जा उठ ॾाढा महांगा पिया आहिनि हे त।
पाण सलाहु वसलम फरमाइनि था पिया उनखे, हुननि जा मफ़हूम आहे, हुननि जा लफ़्ज़ अलाह पाक बहितर ई ॼाणे थो पियो त the best men are those who are best in paying off the debt. हाँ? माना सुठा उहे आहिनि जेके वापसि कनि था कर्ज़, आसन हुन, उहे बहितर आहिनि माण्हू जेका कर्ज़ वापसि कनि था, माना कर्ज़ वापसि कजे ऐं उहो बहितर हुयो, उहो बहितर कयो वियो। सो न, ईअं न त घटि चीज ताईं पोइ ॾींदासीं फ़िलहालु बहितर आहे न। पोइ नबी करीम सां सुनत में असां सिर्फ़ु असां मानी वक़्तु असांखे यादि ईंदी आहे त साईं मिठो खाइण बि सुनत मुबारक आहे, अलाह अकबर, ॾाढी मुबारक बि सुनत आहे, पर इहे ॻाल्हियूं त सुनत आहिनि न, इहे त असांखे यादि करणु खपनि न। ऐं प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक सही बुखारी में, सही मुस्लिम में बि आयल आहे हिकिड़ी, जेको असां अॻिते ईंदी पिया, द बेस्ट ऑफ यू इज़ द वन हू इज़ बेस्ट इन रीपेइंग द डेट हिज डेट्स, और कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लफ़्ज़ ग़लति न थियनि, ठीकु आहे, मफ़हूम आहे फ़क़ति। ऐं ॿियो हिकिड़ी दुआ घुरणु घुरिजे, अल्लाह में इन औज़ बिका मिनल हम्मे वल हज़्न, हीअ ॾाढी ज़बरदस्त दुआ आहे कर्ज़ खां बचण जी ऐं माण्हुनि जे ज़ुल्म खां बचण जी, ॾुख खां बचण जी, परेशानी खां बचण जी, हा, कंजूसी खां बचण जी, ॾाढी प्यारी दुआ आहे, ॾाढी पढ़णु खपे, या ज़रूरु पढ़णु खपे। अल्लाहुम्मा इन्नी औज़ बिका मिनल हम्मे वल हज़न वल अज्ज़, आजी खां वल कसल, कसल माना सुस्ती, असांखे सदाईं वुदू ते सुस्ती थींदी आहे, निमाज़ ते सुस्ती थींदी आहे, सुबुह जो निमाज़ ते सुस्ती थींदी, कंहिंसां चङाई करण ते सुस्ती थींदी, इहा दुआ घुरणु खपे, अलाह साईं खां बचाए। अल्लाहुम्मा इन्नी औज़ु बिका मिनल हम्म वल हज़न वल अज्ज़ वल कसल वल जुब्न वल बुख़्ल व दौला इद्दैन, दैन 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 गलबत तिर, गलब तिर रिजाल, रिजाल माना माण्हू, ग़लबो माण्हू जो न थिए असांजे मथां, ऐं दलाए दैन, दैन माना कर्ज़, ठीकु आहे, अलाह सां हुन खां पोइ बचाए। हाणे पोइ ऐं ॿी हदीस मुबारक हिते आयल आहे जेको आहे हीअ, इन जो हिते सिंधी में जेको माना थींदी, वल्लाह आलम, अञा जेको हिनखे सही बहितर करे सघे माना खे त ज़रूरु शेयर करे। ए अलाह पनाह घुरां थो तुंहिंजी मलाल ऐं ॾुख ऐं ग़मगीनी खां, हिड़ाइप खां ऐं सुस्तीअ खां, बुज़दिलीअ खां ऐं कंजूसीअ खां, कर्ज़ में दॿजण खां ऐं माण्हुनि जे ज़ोर खां, ओ कमा का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे, हिते असां पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं पिया। हिन में ग्रामर जो आहे वावल जमाई, ॾिठो था, वावल जमाई, जम, वावल जमाअत हिनखे चइबो आहे, वावल जमाअत, ठीकु। ज़ैद माना वधाइण, हीअ थोरो ग्रामर मां पंहिंजे लाइ रखियो, ॾिसंदासीं इहो त उक्तबू माना इहो अमर आहे, माना कयो, जीअं अॻे असां कयोसीं, इतख़िज़ माना वठि, त इतख़िज़ू, हे ॾिसो वाव अची वियो न, अलिफ माना वठो, वठि वठो, उक्तुब हुजे हा त लिख, असां वटि छा वार न आहे त मुबारक में, उक्तुबू, लिखो, माना घणनि जे लाइ, सभिनी लाइ आहे, ठीकु आहे। उक्तुबू हिन मां आहे निकितल, पोइ अलाह पाक कंदो आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु, सम्झणु ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थी आहे त अलाह साईं खां माफ़ी था घुरूं, आमीन रब्बुल आलमीन, माफ़ कर मुंहिंजा मौला, ऐं बरकत ॾे अलाह पाक मूंखे ऐं अव्हांखे क़ुर अज़ीम में, ऐं फ़ाइदो थिए मुंहिंजो ऐं अव्हांजो हिननि आयतुनि जे सिखण मां ऐं हिकमत वारे ज़िक्र मां, व ज़िक्र हकीम, क़ुर पाक हकीम आहे। अलाह पाक असांखे इन इन इहा तौफ़ीक़ न ॾे त आयत खणी हुन ते बहस मुबासा करण में ग़लतियूं ॻोल्हियूं, बल्कि असांखे अलाह तौफ़ीक़ ॾे इन्हनि आयतुनि खे सिखण मां ऐं इन्हनि हिकमत वारे ज़िक्र मां। ठीकु, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ओवर टू यू साईं रियाज़। अल्हम्दुलिल्लाह। जज़ाकल्ला साईं, जज़ाकल्ला ख़ैर। हिकु पोल करिणो आहे न, का न आहे करिणो? और आहे सही, मिंट में शेयर करे वठां, तो चओ त